नाज़रीन, जीअं त पैरामेडिकल ग्रैंड हेल्थ अलायंस सम्स अस्पताल शहदादपुर पारां पंहिंजे मुतालबात जे मनता लाइ सम्स खां वठी प्रेस क्लब ताईं पहुता आहिनि। अचो त खान ॿुधूं संदन मसइला कहिड़ा आहिनि ऐं संदन मसइलनि जी पेशरफ़्त केतिरी थी आहे। मेडिकल स्टाफ, डॉक्टर, नर्सिस मुतालबनि जे मनता लाइ ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते 2 कलाक टोकन हड़ताल रेगुलर जे बिना ते कनि पिया, पर उनजे बावजूद सिंध हुकूमत कंहिं बि क़िस्म जो मसइलो हल करण जी कोशिशि न कई, जंहिंजे करे जी मजबूर थी ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते सभु पैरामेडिकल, डॉक्टर, नर्सिस, लेडी हेल्थ वर्कर, सुपरवाइज़र, वैक्सीनेटर सभु मजबूर थी पंहिंजे मसइलनि जे हल लाइ रोडनि ते निकिता आहिनि। ऐं असांजा वॾो दोस्तनि जो काफ़िलो जेको आहे उहो कराची प्रेस क्लब खां CM हाउस तरफ़ गामज़न अलाह में उम्मीद आहे जी मसइला असांजा हल थी। जेको हिकु डिक्टेटर अरबाब रहीम जे वक़्त जो मंज़ूर थियल, पर इहा जमहूरी हुकूमत चवे थी इहो स्ट्रक्चर बोगस आहे ऐं हाणे 12 सालनि खां जेके असांखे पगारूं मिलियूं आहिनि सा हुकूमत वापसि वठणु चाहे थी। हिकु महांगाई पगारूं वधनि कोन थियूं, ॿिए पासे जेको स्ट्रक्चर ॾिनल आहे सो बि वापसि पियो वरितो वञे। असांजो इतिजा जो मतिलबु इहो आहे त पैरामेडिकल स्टाफ ऐं डॉक्टरनि जा जेके चंद मखसूस मसइला आहिनि बराए महिरबानी उहे जल्द खां जल्द हल कया वञनि, न त ॿी सूरत में असां अस्पताल में कमु कंदड़ अमलो डॉक्टर, नर्सियूं ऐं पैरामेडिकल स्टाफ रोडनि ते आहियूं, अॻिते बि रोडनि ते रहंदासीं। अस्पताल खे मजबूरन ताला हणा पवंदा। साईं, असां मुसलसल 15 ॾींहंनि खां वठी हड़तालूं पिया कयूं, एहतिजाज पूरी सिंध में, सिर्फ़ु शहदादपुर में न बल्कि पूरी सिंध में हड़तालूं पिया कयूं। हुकूमत इन्हनि ते को नोटिफिकेशन को एक्शन वठे, पर हुकूमत सुती पई आहे सफ़ा, सिर्फ़ु हथु ॿधी असां ते ऐलान पई करे त बाबा तव्हां ते सलाम जे मथां सलाम, सलाम जे मथां सलाम। असां उनखे पंहिंजा सलाम वापसि कया। असांखे बसिया असांजा डॉक्टर सभु रोड ते अची वेही रहिया आहिनि। तव्हांजे साम्हूं हेॾी 44 डिग्री सेंटीग्रेड में असां रोडनि ते अची वेठा आहियूं, मजबूर कनि हुकूमत। ऐं असां अॼु खां वठी एमरजेंसी सर्विस सभु शयूं बंदि करे छॾियूं आहिनि। हुकूमत जे ते असां मुताबिक़ न मञंदी, कोई एक्शन खणे असां उन खां वधीक तेज़ एहतिजाज कंदासूं। आज 15वां दिन है और हमारे मरकज़ में जो एहतिजाज कंटिन्यू जारी है। आज CM हाउस की तरफ हमें कहा गया है कि जो है हम वहाँ पे मूव करेंगे। अगर ज़रूरत पड़ी तो हम पूरा हॉस्पिटल जो है यहाँ से वहाँ भी चले जाएंगे और इधर भी पूरा हम जो है बाकायदा करेंगे। अगर सिंध हुकूमत फिर भी हमारे मुतालबात नहीं करते तो हम भूख हड़ताल शुरू कर देंगे। असांजो जेको एहतिजाज आहे इमरजेंसी वार्ड, मेन गेट हॉस्पिटल जा बंदि करे असीं पुरअमन एहतिजाज करे रहिया आहियूं प्रेस क्लब शहदादपुर ते। ऐं असांजी जेका मरकज़ी क़यादत आहे उहा जेका आहे असां प्रेस क्लब कराची ते वॾो धरनो आहे ऐं हू इंशाअल्लाह रेड ज़ोन में हू वञण जी कोशिशि कंदा। जेकॾहिं गवर्नमेंट उन्हनि ते को बि एक्शन खयो त असां बिल्कुलु हॉस्पिटलनि जी तालाबंदी करे छॾींदासीं। असां पुरज़ोर अपील कयूं था CM सिंध खां, मिनिस्टर हेल्थ खां, सेक्रेटरी हेल्थ खां त हेल्थ मुलाज़िमनि जा मसइला जल्दी हल कया वञनि, ज़बानी न नोटिफिकेशन सां गॾु। अगरि न त हर मरण वारे माण्हूअ जी ज़िम्मेवार सिंध गवर्नमेंट हूंदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ग्रैंड हेल्थ अलायंस सूबे सिंध जे हुकुम ते असां गुज़िरियल 14 ॾींहंनि खां OPD जो 2 कलाकनि जो बाइकाट करे पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराइण जी कोशिशि कयूं पिया, पर सरकार असांजी हिकिड़ी बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन्हे की इन जे करे ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते अॼु पूरे सिंध जा तमामु अस्पताल तालाबंदी करे असां तमामु प्रेस क्लबनि ते पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड करायूं पिया। ऐं जेकॾहिं इन जे बदिले में, इन जे नतीजे में कंहिं बि मरीज़ खे का बि नुक़सानु थियो त उन जी ज़िम्मेदार सिंध सरकार हूंदी। जीअं त ग्रैंड हेल्थ अलायंस पैरामेडिकल ऐं सिहत जो ॿियो अमलो सम्स अस्पताल खां मुज़ाहिरो कढी प्रेस क्लब ताईं पहुतो। संदन चवणु आहे त असांजा जाइज़ मुतालबा सिंध हुकूमत मञण लाइ तयारु कोन्हनि। अॼु 2 हफ़्तनि खां वधीक टाइम थी चुको आहे, पर को बि असांजे मसइले ते तवजो नथो ॾिए। जेकॾहिं असांजा मुतालबा न मञिया विया त असां मुकमल तालाबंदी करे अस्पताल खे बंदि करे असां कराची CM हाउस, गवर्नर हाउस जे अॻियां धरणो ॾींदासीं। कैमरामैन वकार सां गॾु अंजुम बुगियो, सोच TV शहदादपुर। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच TV के ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.